ठरी मीरवा ॻोठ आछड़ मल्हावासी नौजवान वकार मल्हा धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद न थी सघियो। संदसि कुराड़ी अमड़ रड़ियूं करे बीमार थी पई। संदसि अमड़ जो पाक किताब खणी मीडिया अॻियां मदद लाइ दाहूं। 29 ॾींहं गुज़री विया। मुंहिंजो पुटु वकार मल्हा अञा ताईं घर वापसि मोटी न आयो आहे ऐं राहूं तकींदे रहां थी। ही अल्लाह जो पाक कलाम हर वक़्तु लोॾींदी रहां थी। हिन क़ुरान जे सदके मां सिंध वासियुनि खे अपील थी कयां त मुंहिंजी खुदारा मदद कयो। मुंहिंजे पुट वकार खे वापसि कराइण लाइ हथ अदब जा ॿधी अर्ज़ु करियां थी ऐं इन क़ुरान पाक जा वास्ता ॾियां थी। ज़ालिमनि मुंहिंजे पुट खे सखर मां अगवा करे क़ैद करे छॾियो आहे। मां ग़रीब आहियां, वेलो मानी खाइण लाइ कोन्हे। मां 50 लख किथां आणियां। मां वस वारनि IG सिंध DIG सखर खे अपील थी करियां त खुदारा मदद कयो, मूंखे मुंहिंजो पुटु वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची